असांजे लाइ ज़मीन तंग थी वई, असांजो साह मुंझण लॻो, असांजो साह घुटबो हुयो। जॾहिं 50 ॾींहं पूरो थियो तॾहिं अल्लाह तबारक व तआला जिब्रील अमीन मोकिलियो ऐं ख़ुशख़बरी ॿुधाए वई सुम्म ताब अलैहिम त ए हबीब उन्हनि 3 ॼणनि जी जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमायो मां ॾिठो आहे ए हबीब तुंहिंजी बि उन्हनि सां मोहबत आहे। मां सभु कुझु ॾिसां थो, अल्लाह फरमायो मां सभु कुझु ॾिसां थो त तुंहिंजी बि उन्हनि सां मोहबत आहे। तूं सिर्फ़ु मुंहिंजे अमर जे इंतज़ार में आहे। तूं ज़ाहिर करणु चाहे थो त अल्लाह ताला इन्हनि जे लाइ छा थो फ़ैसिलो ॾे त जी दुनिया वारा इहे न सम्झनि ऐं मुनाफ़िक़ ऐं कुफ़ार ऐं मुशरिकीन इहो न सम्झनि त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम असां सां त नाराज़ थियो, लेकिन हे 3 ॾींहं हलिया जंहिं ते हिननि सां नाराज़ न थियो। इन जे करे तूं फ़ैसिलो मां ते छॾियो आहे, लेकिन ए हबीब मां ॾिसां थो तुंहिंजी बि उन्हनि सां मोहबत आहे। सुभान अल्लाह। छो त तूं ॼाणे थो इन ॻाल्हि खे त इहा ॼाणी वाणी जो ईअं कमु न कयो आहे। इन्हनि खां भुल थी आहे, इन्हनि संबत में पंहिंजो वक़्तु विञाए छॾियो, इन्हनि ॼाणी वाणी जो कमु न कयो आहे। लिहाज़ा अल्लाह ताला ऐलान फरमायो मां इन्हनि जी इहा पछताव ॾिसी करे ऐं इन्हनि जी नदामत खे ॾिसंदे अल्लाह ताला फरमायो मां इन्हनि जी तौबा क़बूल कई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमायो त तव्हांखे मुबारक हुजे, अल्लाह ताला तव्हां खां बची वियो। ऐं मदीने जी घटियुनि में नारा लॻी विया, घरनि में नारा लॻी विया, मस्जिद में नारा लॻी विया, मुबारका ॾिनो ऐं हिक ॿिए सां भाकुर पाए मिलिया त अल्लाह ताला तव्हां सां ठही वियो। ऐं ॾिसो ज़ाहिर में केरु ठहियो, हुज़ूर जी ज़ात ख़बर न। हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे सीने सां लॻायो, हुज़ूर जी ज़ात बरक़ात उन्हनि खे हथ मुबारक ॾिनो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि ॾे मोहबत मंझां निहारियो ऐं उहे चवनि था त असां सां अल्लाह पहुची वियो, असां सां अल्लाह ठही वियो आहे, अल्लाह असां सां राज़ी थी वियो आहे। मुबारका ॾियनि था, मुबारका ॾियनि बि था, मुबारका वठनि बि था। तो लिहाज़ा इहा सहाबा किराम जो इश्क़ आहे ऐं उन्हनि खे ॻणती हुई त कंहिं तरीक़े हुज़ूर खे पहुचाइनि। पाण खे बि इहा ॻणती हुजणु घुरिजे त असां हुज़ूर जा उम्मती ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में असांखे वजूद मिलियो आहे, हुज़ूर जे सदके में असां खाऊं था, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में असांखे अल्लाह ताला इंसान बणायो आहे, असांखे अल्लाह ताला हुज़ूर जो उम्मती बणायो आहे। असांखे ॻणती हुजणु घुरिजे त असां अल्लाह जे हबीब खे अल्लाह खे कीअं राज़ी कयूं, कीअं पहुचायूं, छा हुकुम आहे अल्लाह जो, अल्लाह जे हबीब जो, कहिड़े तरीक़े सां अल्लाह राज़ी थींदो, अल्लाह जो हबीब राज़ी थींदो त असां उहा राह वठूं, उहो तरीक़ो वठूं जंहिंमें अल्लाह बि पहुची वञे, अल्लाह जो हबीब बि पहुची वञे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त अल्लाह ताला मुंहिंजे उम्मती सां केतिरो बि नाराज़ हुजे, केतिरो बि काबिल हुजे, केतिरो बि नाराज़ हुजे, हुज़ूर फरमायो मुंहिंजे उम्मती सां इहो छाजे करे फरमायो, इन जे करे त जेके पहिरियां उम्मती हुया उन्हनि सां ईअं न, उन्हनि सां सख़्ती हुई, उन्हनि सां वागा छिकियल हुयूं, उन्हनि सां मामिलो सख़्तु हुयो। हुज़ूर फरमाइनि था मुंहिंजे उम्मती सां अल्लाह ताला केतिरो बि नाराज़ हुजे, केतिरो बि रंज हुजे, जॾहिं मुंहिंजो उम्मती अल्लाह खे परचाइण जे लाइ पंहिंजो सर सजदे में रखंदो आहे, जॾहिं अल्लाह जे परचाइण जे लाइ अल्लाह जे दरवाज़े ते ईंदो आहे ऐं पंहिंजो सर झुकाईंदो आहे रब काइनात जे साम्हूं, त अल्लाह ताला उन्हनि जे मथां सख़्तु नाराज़ हूंदो आहे। हिकु दफ़ो अल्लाह ताला जी रहमत उन ते मुतवजह न थींदी, मोटी वेंदो आहे, ॿिए दफ़े बानो ईंदो आहे, आख़िर 3 दफ़े ईंदो आहे। 3 दफ़े जॾहिं बानो ईंदो आहे हुज़ूर फरमाइनि था त अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजे उम्मती जे लाइ, केतिरो बि उन जो नाराज़ हुजे, केतिरो बि काबिल हुजे, अल्लाह फरमाईंदो आहे त इस्तहयैतु अब्दी, ए मलाइको मूंखे हिन पंहिंजे हबीब जे उम्मती तो हया अचे थी, हया अचे थी। ऐं अल्लाह तबारक व तआला ख़ालिक़ काइनात, अल्लाह पूरी काइनात जो मालिक फरमाईंदो आहे इस्तहयैतु अब्दी, मूंखे पंहिंजे हिन बाने ते हया अचे थी त जो 3 दफ़ो आयो मुंहिंजे दर ते, हाणे मां हिनखे ख़ाली कीअं मोटायां, मुंहिंजे हबीब जो उम्मती आहे ऐं मूंखे परचाइण जी फिकिर हिनखे लॻी आहे, मूंखे राज़ी करण जी जेको आहे हिनखे फिकिर आहे, हिनखे परवाह आहे मां अल्लाह जी,
त इस्ताहिया को अबदी मांखे इन पंहिंजे बाने मंझो हुजूर जे उम्मती ते हया अचे थी पई अशहदु या मलाइकती कद गफरतो ज़ुनूबन ए मलाइका शाहिद बणिजी वञो त मां पंहिंजे इन हबीब जे उम्मती जा समूरा गुनाह माफ़ कया ऐं मां हिन सां बचिजी वियुमि या रसूल अल्लाह हक चार यार जो भी अल्लाह ताला हुजूर जी रहमत खे ॾिसंदो आहे इहो न ॾिसंदो आहे त बंदो केतिरो गुनाहगार आहे घणो साल नाफ़रमान रहियो आहे घणो साल मुंहिंजे दर तूं भॻल हुयो ऐं इन छा छा कयो आहे केतिरी ज़िंदगी इन जेको आहे गुनाह में गुज़ारी आहे न बल्कि हिकिड़े घड़ी में अल्लाह खे परचाइण जे लाइ आयो आहे अल्लाह जे दरवाज़े ते पंहिंजो सर झुकायो अथई अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके हुन खां परची वियो त इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत जो नतीजो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मती सां इहा जेको आहे इहा आसानी फरमाई हुज़ूर जे उम्मती सां इहा आसानी आहे तॾहिं हुज़ूर फरमाए त मुंहिंजो उम्मती ॿिए कंहिं पैगम्बर जी उम्मती सां इहा आसानी न आहे ॿिए कंहिं पैगम्बर जी उम्मती सां इहा आसानी न आहे ऐं पंहिंजो इहो अक़ीदो आहे त अॼु बि जेकॾहिं पाण नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो ॾेई ऐं हुज़ूर जे वास्ते सां अल्लाह तबारक व तआला खे परचाईंदासीं अल्लाह ताला खां का दुआ घुरंदासीं अल्लाह ताला पाण सां परची बि वेंदो पंहिंजी दुआ बि क़बूल फरमाईंदो सुभान अल्लाह पाण सां परची बि वेंदो ऐं पंहिंजी दुआ बि क़बूल फरमाईंदो ऐं पंहिंजो अक़ीदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हयात आहे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हयातुन नबिया ऐं ज़िंदा आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मती जे हाल खां वाक़िफ़ आहे त ॾिसो क़ुरान करीम खां पढ़ो अल्लाह ताला फरमाए थो वला तक़ूलू लिमन युक़तलू फी सबीलिल्लाहि अमवात उहे माण्हू जेके अल्लाह जी राह में शहीद कया विया आहिनि उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त उन्हनि खे तव्हां मोल न चओ भला हयाउन उहे माण्हू ज़िंदा आहिनि जेके अल्लाह जी राह में मारिया विया शहीद थी विया उन्हनि खे मोल न चओ यानी जेके अल्लाह जी राह में फना थी विया गौर कयो जेके अल्लाह जी राह में फना थी विया अल्लाह फरमाए थो त उन्हनि खे मोल न चओ उहे ज़िंदा आहिनि ऐं ज़ुबान सां त न चओ पर वला तहसबन्न अल्लज़ीन क़ुतिलू पंहिंजे तसवुर में ऐं पंहिंजे गुमान में बि इहा ॻाल्हि न आणे त उहे मोल आहिनि बल्कि उहे ज़िंदा आहिनि पोइ या अल्लाह असां उन्हनि खे ज़िंदा कीअं चऊं असां त उन्हनि खे हथनि सां तड़ ॾिनासीं उन्हनि खे कफ़न पारायासीं उन्हनि जा जनाज़ा पढ़ियासीं उन्हनि खे क़बर जे अंदरि दफ़न कयोसीं असां उन्हनि खे मोल कीअं चऊं अल्लाह फरमाए थो वला किला तशऊरून तव्हांखे इहो इल्मु न आहे तव्हांखे एतिरी वॾी सम्झ न आहे तव्हांखे तव्हांजी एतिरी वॾी पहुच न आहे सिर्फ़ु तव्हांखे इहो ईमान ऐं इहो अक़ीदो रखिणो आहे त बसि मां ख़ुदा इहो ऐलान थो कयां त उहे ज़िंदा आहिनि तव्हांखे बि चवणो आहे उहे ज़िंदा आहिनि वला किला तशऊरून तव्हांखे इहा सम्झ न आहे त उहे ज़िंदा कीअं आहिनि हाणे शहीद जेको आहे शहीद अल्लाह जी राह में फना थियो आहे उन जे लाइ ऐं शहीद हुज़ूर जो उम्मती आहे अल्लाह जी राह में फना थियो आहे उन जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त इनखे मोल न चओ ज़िंदा आहे पोइ जेको अल्लाह जी ज़ात में फना थी वञे जेको अल्लाह जी राह में फना थी वियो अल्लाह जे रस्ते में फना थी वियो उहो त ज़िंदा आहे पर जेको अल्लाह जी ज़ात में फना थिए उहो त उन खां वधीक ज़िंदा आहे ऐं शहीद खे शहीद छो सॾिबो आहे शहीद खे शहीद छो सॾिबो आहे इन जे करे त शहीद जी माना थींदी आहे हाज़ुर थियणु शहीद जी माना छा थींदी आहे हाज़ुर थियणु ऐं हाज़ुर थियण जी छा माना आहे त जॾहिं शहादत उनजी थींदी आहे अल्लाह जी राह में त हुज़ूर फरमाइनि था उनखे जीअं धकु लॻंदो आहे अल्लाह जी राह में शहीद थींदो आहे त अञा उन जी रत जेको आहे उहा ज़मीन ते न किरंदी आहे
त इन खां पहिरियों उहो अल्लाह ताला जी बारगाह में हाज़िर थी अल्लाह जी ज़ियारत कंदो आहे, अल्लाह ताला जो दीदार कंदो आहे, माना अल्लाह जी बारगाह में हाज़िर थी वियो या शहीद। ऐं ॿियो इहो आहे त जीअं अञा हुनजी रत ज़मीन ते न किरंदी आहे त अल्लाह ताला जे तरफ़ खां रहमत जे मलाइकनि जी हिकिड़ी वॾी जमायत उन ते हाज़िर थी वेंदी आहे ऐं उन्हनि जे रूह खे खणी करे मथे आसमाननि में खणी वेंदी आहे। ॾिसो जेको माण्हू अल्लाह जी राह में मारियो वियो ऐं मरण सां उन जी रत अञा ज़मीन ते न किरी आहे, अल्लाह तबारक व तआला जो इन खां पहिरियों दीदार थी वियुसि, उन जे लाइ फरमाए थो वञे त इहो मोल न आहे। जंहिंखे अल्लाह जो दीदार थियो उहो मोल न आहे, उनखे ज़िंदा चओ। ऐं जंहिंजे मथां मलाइकनि जी जमायत हाज़िर थी उनखे मोल न चओ इहो ज़िंदा आहे, उनखे बल्कि गुमान बि न कयो त इहो मोल आहे बल्कि ज़िंदा आहे। त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात उहा अल्लाह तबारक व तआला जी महबूब हस्ती आहे, जंहिंजे रोज़े अतहर जे मथां ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हिन ज़िंदगी में ज़ाहिरन तशरीफ़ फरमा हुया हिन ज़मीन जे मथां, ऐं अॼु बि हुज़ूर फरमाइनि था त मुंहिंजे रोज़े अतहर ते ऐं मुंहिंजी हाज़िरी में 70,000 फ़रिश्ता सुबुह जो हाज़िर थींदा आहिनि, 70,000 शाम जो हाज़िर थींदा आहिनि। त पोइ शहीद जे मथां हिकु दफ़ो आया जहिड़ो रूह खणी विया, हिकु दफ़ो हाज़िर थिया हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हाज़िरी में, त सुबुह जो बि अचनि था, शाम जो अचनि था, सुबुह जो बि अचनि था, शाम जो बि अचनि था, ऐं क़यामत ताईं ईंदा रहंदा। ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खे फरमाए थो, ए जाबिर तूं परेशान छो आहे? छो त हज़रत जाबिर जो बाबो शहीद थी वियो, हज़रत जाबिर जो बाबो शहीद थी वियो। ऐं हुज़ूर फरमाइनि था तूं परेशान छो आहे? अर्ज़ु करे थो या रसूल अल्लाह मां पंहिंजे बाबे जे लाइ परेशान आहियां, मुंहिंजो बाबो जेको आहे शहीद थी वियो, हाणे उन जी ॻणती आहे। हुज़ूर फरमाइनि था, खिलनि था, हुज़ूर मुस्कुराइनि था, हुज़ूर फरमाइनि था ए जाबिर छा तुंहिंजे बाबे खे बि तुंहिंजी ॻणती आहे या छड़ो तोखे ॻणती आहे? उहो शहीद थी वियो, उहो शहीद थी वियो, दुनिया खां हलियो वियो। हुज़ूर फरमाइनि था त ए जाबिर तुंहिंजे बाबे खे बि ॻणती आहे या छड़ो तोखे ॻणती आहे? या रसूल अल्लाह उनजो पतो कोन्हे, उनजी ख़बर न आहे। पाण करीम फरमाइनि था मदीने तैयबा में बीही करे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त हिकु दफ़े जीअं तुंहिंजो बाबो शहीद थियो उन खां बाद में तुंहिंजे बाबे खे अल्लाह तबारक व तआला क़ब्र जे अंदरि खड़ो कयो, क़ब्र जे अंदरि खड़ो कयो ऐं उन खां पुछे त ॾे हाल अहिवाल तूं ॿीहर दुनिया में वञणु चाहीं थो या न? तुंहिंजे बाबे खां अल्लाह पुछो ॿीहर दुनिया में वञणु चाहे थो या न? अल्लाह ताला खे अर्ज़ु कयईं, ॾिसो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने तैयबा में बीही करे अल्लाह तबारक व तआला खे ॾिसे थो, अल्लाह तबारक व तआला जी गुफ़्तगू बि ॿुधे थो ऐं होॾो जेको क़ब्र जे अंदरि दफ़न कयो वियो आहे हज़रत अब्दुल्लाह उनजो बि मुशाहिदो फरमाए रहियो आहे, उनजी बि ॻाल्हि ॿुधी रहियो आहे। किथे उनजी मज़ार आहे, किथे अल्लाह तबारक व तआला, ॿिन्हिनि जी गुफ़्तगू जेका अल्लाह ऐं अल्लाह जे बंदे जे दरमियान गुफ़्तगू थी आहे उहा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने में ॿुधनि पिया, मदीने तैयबा में ॾिसनि पिया ऐं फरमाइनि था जाबिर तुंहिंजे बाबे खां अल्लाह ताला पुछो क़ब्र में खड़ो करे त ॿीहर दुनिया में वञणु चाहे थो या न? अर्ज़ु कई या अल्लाह ॿीहर दुनिया में वञणु चाहियां थो इन शर्त सां जेकॾहिं मोकिलींदे त वरी तुंहिंजी राह में शहीद थींदो। इन करे चवां थो मोकिल त वरी तुंहिंजी राह में शहीद थियां। छो शहीद थियां? त जॾहिं मां शहीद थियां पियो अञा मुंहिंजी रत ज़मीन ते न किरी, इन खां पहिरियों तुंहिंजो दीदार थियो। अञा ज़मीन ते रत न किरी हुई, इन खां पहिरियों तुंहिंजो दीदार थियो हो। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हयात तैयबा जे अंदरि उलमाए किराम लिखनि था त उहा घड़ी खाली न आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जो दीदार न कयो हुजे, दीदार न कंदो हुजे। उहो हिकु लहज़ो हिकु लम्हो खाली न आहे त उहो शहीद जेको सिर्फ़ शहादत जे वक़्तु अल्लाह तबारक व तआला जी ज़ियारत करे थो, उन्हनि जे लाइ दीदार करे थो, उन्ही जे लाइ फरमाए थो वञे इनखे मोल न चओ त इन पंहिंजो अल्लाह जो दीदार कयो आहे, इन जे लाइ इहो हमेशह जे लाइ ज़िंदा बणिजी वियो आहे। त जेको नबी अल्लाह जो महबूब हमेशह अल्लाह जो दीदार करे थो।
हमेशह अल्लाह के दीदार में आहे। तव्हांखे ख़बर हुजे त जेको जेके जन्नती आहिनि उहे जन्नत में जॾहिं वेंदा ऐं जन्नत में मौत न आहे, जन्नत में वञण खां पोइ माण्हू मरंदो न आहे, उनजो छा सबबु आहे? उनजो सबबु इहो आहे त जेके जन्नत में वेंदा उन्हनि खे अल्लाह ताला पंहिंजो दीदार कराए पोइ जन्नत में मोकिलींदो। उन्हनि खे पंहिंजो दीदार कराए माशर जे ॾींहं में मैदान में उन्हनि खे पोइ जन्नत में मोकिलींदो। हाणे उहे जन्नत में विया, हाणे उन्हनि जे मथे मौत न ईंदी, इन जे करे त इन्हनि पंहिंजे रब खे ॾिसी वरितो आहे। हा, पंहिंजे रब खे ॾिसी वरितो। ॾिसो, पाण हिकिड़ी का शइ चार्ज कयूं, चार्जिंग उन जी जेतिरी घणी थियल हूंदी ओतिरो घणी हलंदी। जेतिरी चार्जिंग फोन जी घणी थियल हुजे ओतिरो घणी हलंदी। हाणे हुननि जी ज़िंदगी चार्ज थी वई, अल्लाह जो दीदार करे वरितऊं। माशर में हुननि जी ज़िंदगी चार्ज थी वई, अल्लाह जो दीदार करे वरितऊं। चार्ज अहिड़ी थी जो कॾहिं ख़तमु थींदी बि कोन। उहा चार्ज अहिड़ी थी वई आहे जो कॾहिं ख़तमु थींदी बि न। ऐं शहीद जेको आहे, शहादत जे वक़्तु अल्लाह जो दीदार करे वरितो, हिन जी बि चार्जिंग थी वई, अहिड़ी ज़िंदगी मिली अथसि जो कॾहिं ख़तमु न थींदी। अल्लाह फरमाए थो इहो मोल न आहे, ज़िंदा चओ। पोइ जेके जन्नत में वेंदा ऐं क़यामत जे ॾिहाड़े में उहे अल्लाह ताला जो दीदार जो करे वठंदा, त हाणे उन्हनि जी ज़िंदगी अहिड़ी थी वई जो कॾहिं मौत न ईंदी। जन्नत में कॾहिं मौत न आहे। इन सबब जे करे जन्नत में मौत न आहे। पोइ तव्हां अकुड़ वारा हो, तव्हां अंदाज़ो हणो त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम त मदीने में वेही करे हुजूर जो दीदार कंदा। ऐं जेको पंहिंजी ज़िंदगी में हयात तय्यबा में लखनि दफ़ा अल्लाह तबारक व तआला जो जंहिं शख़्स जो दीदार कयो आहे, उन ते मौत कीअं ईंदी? उन ते मौत कीअं ईंदी? जॾहिं हिकु दफ़ो जन्नत में वञण खां पहिरियों अल्लाह जो दीदार थी वियो त जन्नती जे मथां मौत नथी अचे, उहो कॾहिं मरे नथो। त जेको ॾींहं में बार बार, राति में बार बार एतिरे क़दुरु त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्नी अबीतो इंद रब्बी युतइमुनी व यस्कीनी। ए साहिबियो, मां त सॼी राति पंहिंजे रब वटि गुज़ारींदो आहियां, रब मूंखे पंहिंजो खवाईंदो बि आहे, पीआईंदो बि आहे। रब मूंखे खाराईंदो बि आहे, मूंखे रब पंहिंजो पीआरींदो बि आहे। तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हयातुन नबी आहे। इन अक़ीदे खे मज़बूत कयो ऐं इन ते पका रहो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हयात आहे ऐं पंहिंजे उम्मती खां बाख़बर आहे। पंहिंजे उम्मती, छो त अल्लाह ताला क़ुर करीम में फरमायो, इन्ना अरसलनाका शाहिदा। ए हबीब, असां तोखे, ए महबूब, असां तोखे पंहिंजे उम्मत जे मथां शाहिद बणाए करे मोकिलियो, यानी तूं पंहिंजे उम्मत जी शाहिदी ॾींदे क़यामत में। ऐं वयकून रसूल अलैकुम शहीदा। अल्लाह फरमाए थो त ए मुंहिंजा बंदो, ए हुज़ूर जा उम्मतियो, वयकून रसूल अलैकुम शहीदा, तव्हांजो रसूल यानी मुंहिंजो महबूब तव्हांजे मथां क़यामत में शाहिद हूंदो। कहिड़ा कुफर ते हलिया विया, कहिड़ा मुशरिक थिया, कहिड़ा बिदती बणिया, कहिड़ा मोमिन हुया, कहिड़ा मुवाहिद हुया, आशिक रसूल हुया, इहा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मती खे शाहिदी ॾियणु फरमाईंदा। उहा शाहिदी कीअं थींदी? जंहिंखे ख़बर ई न हुजे, जेको ॾिसे ई न, का ॻाल्हि ॿुधे ई न, उनजी शाहिदी कीअं क़बूल थींदी? हिते जो पाण मिसाल को कोर्ट में वञे ऐं जज हुनखे चयो आहे तूं शाहिदी ॾे। हाणे उहो जे चए त मां शाहिदी ॾियां थो, लेकिन मां हुते हुयुमि कोन, मां ख़बर न आहे, न मां मामिलो ॾिठो, न मां उहा ॻाल्हि ॿुधी, मां पर शाहिदी ॾियां थो। हाणे उहो चवंदो न त तूं शाहिदी कहिड़े बुनियाद ते ॾिए थो? न तूं ॻाल्हि, न मौक़े वारदात ते मौजूदु हुई, न तूं उहा ॻाल्हि ॾिठी न ॿुधी, त तुंहिंजी शाहिदी कहिड़े बुनियाद ते क़बूल कई वञे? त लेकिन अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो, वयकून रसूल अलैकुम शहीदा, तव्हांजो रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांजे मथां क़यामत जे ॾींहुं शाहिद हूंदो। ऐं शाहिद इन बुनियाद ते थी सघे थो जॾहिं
नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम असांजे हाल को वाक़िफ़ हुजे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शाहिदी आहे ऐं शाहिदी जॾहिं इन बुनियाद ते थिए थी त इन मां इहो अक़ीदो बणे थो, इहो अक़ीदो निकिरे थो त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे उम्मती जी सॼी ख़बर आहे। अल्लाह ताला हुज़ूर खे एतिरो इल्मु अता फरमायो आहे। इल्मु अल्लाह तबारक व तआला जो ॾिनल आहे, लेकिन इल्मु बे इंतिहा ॾिनो वियो आहे। एतिरो इल्मु ॾिनो वियो आहे त क़यामत ताईं हर आख़िरी उम्मती अचण ताईं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे पतो आहे त मुंहिंजो कहिड़ो उम्मती छा करे थो, कहिड़ो उम्मती छा करे थो। तॾहिं अल्लाह ताला फरमायो वअल्लमक मा लम तकुन तअलम। उहे शयूं जेकियूं तूं पहिरियों न ॼाणींदो आहीं ऐं जेकियूं पहिरियों कंहिं ॿिए न ॼातियूं आहिनि उहे सॼियूं जो सॼियूं ए हबीब असां तोखे सिखाए छॾियूं आहिनि। हर शइ तोखे सिखाए छॾी आहे। हाणे हर शइ तुंहिंजे सीने अतहर जे अंदरि हर शइ मौजूदु आहे। ऐं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरे थो त रब्बि शरह ली सदरी, रब्बि शरह ली सदरी, ए अल्लाह मुंहिंजो सीनो त कुशादो कर, मुंहिंजो सीनो त खोल त जीअं मां फिरौन ॾे वञा थो उते मां जेको आहे खुली करे ॻाल्हाए सघां। एतिरो इल्मु थो हुजे जो मां कंहिं दलील जे अंदरि मुंझा न ऐं फिरौन खे पंहिंजे दलीलनि जे अंदरि आजिज़ करे विझां। त ईसा मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे सीने जे कुशादे करण जे लाइ, इल्म जे वसी जे लाइ, सीने खे खोलण जे लाइ मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ थो घुरे। लेकिन अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो अलम नशरह लका सदरका, ए हबीब उहो मूसा अलैहिस्सलाम हुयो जंहिं असां खां घुरियो हो, दुआ घुरी हुई, उन खां बाद उनजो असां सीनो खोले छॾियो हो, उनखे इल्मु अता फरमाए छॾियो हो ए हबीब। लेकिन बग़ैर घुरण जे असां तुंहिंजो सीनो कुशादो करे छॾियो तोखे। अलम नशरह लका सदरक, असां तुंहिंजो सीनो कुशादो करे छॾियो आहे, तोखे तुंहिंजो सीनो खोले छॾियो आहे। ऐं अल्लाह ताला फरमायो वरफ़अना लका ज़िक्रक, ईअं बि सीनो मुबारक जो तुंहिंजो कुशादो कयो वियो आहे। ऐं आख़िर ताईं छा थींदो सॼो इल्मु त तोखे अता फरमायो वियो आहे। उन सां गॾु असां तुंहिंजो मक़ाम बि बुलंद करे छॾियो आहे। जंहिं माण्हू जी जंहिंजी जेतिरी पहुच हूंदी आहे उहो अॻे खे वधाइण कंहिंखे वधाइण चाहींदो आहे त पंहिंजी जेकी हुनजी एवरेज हूंदी आहे उन मुताबिक़ उनखे मथे पहुच ॾींदो आहे त मां हे करे सघां थो, हे करे सघां थो, हेतिरो तोखे मक़ाम मथे मां पहुची करे सघां थो। इहा त आहे दुनियावी ॻाल्हि। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे फरमायो त वरफ़अना लका ज़िक्रक, अल्लाह ताला फरमायो असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे। त अल्लाह ताला जो कंहिंजे ज़िक्र खे कंहिंजे मक़ाम खे बुलंद करे त उहो मक़ाम केतिरो मथे वेंदो। अल्लाह ताला जी ज़ात जी का हद आहे त उहो मक़ाम केतिरो मथे वेंदो। तव्हांखे ख़बर हुजे जॾहिं हे आयत नाज़िल थी वरफ़अना लका ज़िक्रक, उन महिल हिकिड़ा चंद माण्हू हुया जेके अल्लाह ते ईमान आंदो ऐं रसूलुल्लाह ते ईमान आंदो। चंद माण्हू हुया, 25-30 माण्हू थींदा। ऐं अल्लाह ताला वरी क़ुर में फरमाए थो वरफ़अना लका ज़िक्रक, असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद करे मक़ाम आला करे छॾियो आहे। माण्हू कुल 30 आहिनि ऐं मक़ाम आला करे छॾियो आहे। इहो अल्लाह तबारक व तआला जो फरमाइण, इहो अल्लाह ताला जो जेको पंहिंजे महबूब सां वाइदो आहे, उहो वाइदो इहो आहे त अॼु ॾिसो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़ाम ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र एतिरो आला थी वियो आहे, एतिरो बुलंद थी वियो आहे त जेकॾहिं आशिक़ रसूल खे केरु ॻणे त आशिक़ रसूल ॻणे कोन सघंदो। ईअं त कोन्हे जो छड़ो पंहिंजे सूबे में आहिनि या छड़ो हिन मुल्क पाकिस्तान में आहिनि, बल्कि हर मुल्क में जंहिं जॻह ते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे मथां जेको माण्हू ईमान रखंदो आहे उहो उरूज जे रिसालत जे मथां बि ईमान रखे थो। ऐं बल्कि एतिरे क़दुरु मामिलो आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुबारक ते
जेतर ताईं रिसालत ते पाण ईमान न आणियूं एतर ताईं पाण अल्लाह ते ईमान न आणे सघंदा आहियूं। ये ॻाल्हि तव्हां सम्झो। जेतर ताईं हुज़ूर जी ज़ात ते पाण ईमान न आणियूं रिसालत ते एतर ताईं पाण अल्लाह ते ईमान नथा आणे सघूं। छाजे करे पहिरियों पाण खे मञणो पवंदो त अल्लाह ताला जो महबूब अल्लाह जो रसूल वाक़ई अल्लाह जो रसूल आहे। जॾहिं असां हुज़ूर पाक खे अल्लाह जो रसूल मञींदासीं तॾहिं असां उन जी ॻाल्हि मञे करे हुज़ूर जी ॻाल्हि मञे करे अल्लाह ते ईमान आणींदासीं। जॾहिं असां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत जो इनकार कयूं त पोइ पाण अल्लाह उन जी ॻाल्हि हुज़ूर जी ॻाल्हि मञे करे अल्लाह ते ईमान कीअं आणींदासीं। त पहिरियों अल्लाह ते ईमान आणण जे लाइ पहिरियों लाज़मी आहे पाण खे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत ते ईमान आणणो आहे। ऐं अल्लाह ताला इहो सिस्टम अहिड़ो ठाहियो अहिड़ो रखियो त हर उहो शख़्स जेको मां अल्लाह जी ज़ात ते ईमान आणे मां खां पहिरियों मुंहिंजे महबूब जे मथां ईमान आणे। मां खां पहिरियों मुंहिंजे ईमान आणण खां पहिरियों मुंहिंजे महबूब जे मथां ईमान आणे। ऐं छो त पाण अल्लाह जी ज़ात जे लाइ कीअं चऊं त ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह ताला खे पाण ॾिठो न आहे, पाण अल्लाह ताला जो कलाम न ॿुधो आहे। पाण कीअं शाहिदी ॾियूं त अशाहदो अल्लाह इलाहा इल्लल्लाह शाहिदी थो ॾियां त अल्लाह ताला हिकु आहे। पाण शाहिदी कीअं ॾियूं पाण ॾिठो आहे। पाण जॾहिं अल्लाह जी ज़ात खे ॾिठो ई न आहे ऐं बग़ैर ॾिठे बग़ैर ॿुधे जे शाहिदी आहे बि न त पाण अल्लाह जी ज़ात ते शाहिदी कीअं ॾींदासीं। अशाहदो अल्लाह इलाहा इल्लल्लाह पाण ॾिठोसीं त अल्लाह जे महबूब खे ॾिठोसीं ऐं अल्लाह जे महबूब खे ॾिसी करे इहो अंदाज़ो हयोसीं त अल्लाह तबारक व तआला जो जहिड़ो महबूब आहे काइनात जे अंदरि अहिड़ी अज़ीम शख़्सियत अहिड़ी अज़ीम हस्ती हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत पढ़ी करे क़ुरान पढ़ी करे हदीस पढ़ी करे सम्झोसीं त अल्लाह तबारक व तआला जेको पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे कमाल अता फरमायो आहे, हुज़ूर खे इल्म अता फरमायो आहे, हुज़ूर खे हुस्न अता फरमायो आहे, अहिड़ो अल्लाह तबारक व तआला नबी पाक खां पहिरियों कंहिं बि पैगंबर खे न अहिड़ो इल्म ॾिनो हो न अहिड़ो कमाल ॾिनो हो न वरी अहिड़ो हुस्न ॾिनो हो। त जॾहिं पाण नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठोसीं सीरत पढ़ीसीं ऐं उन खां बाद में पाण हुज़ूर ते ॾिसी करे शाहिदी ॾियूं था त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हुज़ूर जी रिसालत खे मञियोसीं। जॾहिं हुज़ूर जी रिसालत खे मञियोसीं त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मेराज कराए ऐं पंहिंजी ज़ियारत कराए ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे मुशाहिदो कराए ऐं मुशाहिदे जे अंदरि इहा ॻाल्हि ॾेखारे त मां अल्लाह जी ज़ात हिकु आहियां वाहदहू ला शरीक आहियां। ऐं मेराज तो वापसि करे बाद में अल्लाह ताला फरमाए थो कुल हुवल्लाहु अहद ए हबीब हाणे तूं मुंहिंजी ज़ात खे ॾिठो आहे तूं इन ॻाल्हि ते शाहिद बणिजी वञ तूं इन ॻाल्हि जो शाहिद आहे त मुंहिंजी ज़ात हिकु आहे वाहदहू ला शरीक आहे। हाणे ए हबीब तूं वञी माण्हुनि खे फरमाए हुवल्लाहु अहद मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह ताला जी ज़ात हिकु आहे उहा महबूद आहे इन खां अलावा ॿियो को महबूद आहे ई कोन। हाणे असांजी जेकी शाहिदी आहे इहा असांजी शाहिदी आहे हुज़ूर जी शाहिदी ते। असांजी डायरेक्ट अल्लाह जे लाइ शाहिदी डायरेक्ट न आहे छो त असां न ॾिठो आहे न ॿुधो आहे। इहा असांजी शाहिदी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी शाहिदी जे बुनियाद ते आहे। ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जो मेराज जी राति दीदार कयो ऐं हू बि दीदार कयो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे दीदार कराए ऐं हुज़ूर फरमाए थो राए तो रब्बी बे आसन सूरतिन मां पंहिंजे रब ताला खे सोनी सूरत में ॾिठो आहे। अल्लाह तबारक व तआला खे पंहिंजे मथे वारी अखियुनि मुबारकनि सां ॾिठो आहे। हुज़ूर फरमाइनि था त मां शाहिदी थो ॾियां हुवल्लाहु अहद अल्लाहु समद अल्लाह जी ज़ात हिकु आहे बेनियाज़ आहे लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह न कंहिंजो ॼायो आहे न कंहिंखे ॼणियो अथई न हुनजो को मिट माइट आहे। जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे शाहिदी ॾिनी त हुज़ूर जे शाहिदी जे मथां असां चयोसीं अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह त मां शाहिदी थो ॾियां अल्लाह ताला खां सवाइ ॿियो को महबूद आहे ई कोन। हाणे तव्हां अंदाज़ो हणो त असां जेको अल्लाह ते असांजो अल्लाह जे मथां असांजो जेको ईमान बीठो इहो ईमान असांखे काथो मिलियो। अल्लाह ताला ते तौहीद जो ईमान असांखे काथो मिलियो।
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरवाज़े तो मिलियो। अल्लाह जी मार्फत असांखे काथों मिली? हुजूर जे दर तो मिली आहे। जेकॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया ते तशरीफ़ आवर न थींदा, अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे दुनिया ते न मोकिलिया, त हुजूर जी आमद खां पहिरियों हिकिड़ो माण्हू ई कोन हो जेको अल्लाह खे सुञाणे। हिकिड़ो माण्हू हिन सरज़मीन ते रुए ज़मीन ते न बचियो हो जेको अल्लाह ताला जी ज़ात ते ईमान आणे हा। जॾहिं हुजूर जी आमद थी ऐं हुजूर तशरीफ़ आवरी फरमाई, पहिरियों पहिरियों हुजूर फरमायो क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। ए मके वारो, तव्हां जंहिं जंहिं ख़ुदा जी पूॼा कयो था, जेके ख़ुदा तव्हां काबतुल्लाह जे अंदरि हथ जा रखिया आहिनि, इन्हनि सॼनि खे ख़तमु करे सभु पंहिंजा जेके बातिल महबूद आहिनि इन्हनि खे ख़तमु करे क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, अकेले अल्लाह ते ईमान आणियो ऐं अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खे महबूद न मञियो, तॾहिं तव्हां कामयाबु थींदो। अल्लाह ताला जो ईमान जे लाइ कंहिं ॻाल्हि कई, हुजूर ॻाल्हि कई। असांजे सीननि जे अंदरि मार्फत, ईमान जो नूर, ईमान जी दौलत सीननि जे अंदरि कंहिं विहारी, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम विहारी, तॾहिं अल्लाह ताला फरमायो लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन। ईमान वारनि जे मथां अल्लाह फरमाए थो मां अल्लाह जो एहसान आहे। इन जे करे त अॼु तव्हांजे सीननि जे अंदरि जेको ईमान जो नूर आहे, सीननि जे अंदरि जेका ईमान जी दौलत आहे, अल्लाह ताला फरमाए थो इहा मुंहिंजे महबूब जे सदके में तव्हांखे मिली आहे। हुजूर जे दरवाज़े तो तव्हांखे ईमान मिलियो आहे, लिहाज़ा मां पंहिंजो महबूब मोकिले करे ईमान वारनि जे मथां एहसान कयो आहे। इहे पहिरियों ईमान वारा न हुया, पहिरियों ईमान न हुयो, मां पंहिंजे महबूब खे मोकिले ईमान वारनि जे मथां एहसान कयो आहे त ईमान हुजूर जे सदके में मिलियो अथनि। अल्लाह ताला अहिड़ो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां असांजे नबी बणाए मोकिलियो आहे। अल्लाह तबारक व तआला हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो मक़ाम, इहो शान कयो आहे, लिहाज़ा पंहिंजे मथां ज़रूरी आहे पाण अल्लाह तबारक व तआला जी, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं त जीअं पंहिंजी दुनिया आख़िरत ठही वञे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।